to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. काल्ह बि वॾे दुश्मन खे शिकस्त ॾिनी हुई ऐं अॼु बि दुश्मन जे नापाक इरादनि खे शिकस्त ॾियण लाइ तयारु आहियूं। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा चयो आहे त दिलेर ऐं बहादुर पाक फ़ौज जी कमान करणु मूं लाइ इंतिहाई वॾो एज़ाज़ आहे। सरहदी महाज़ हुजे या दहशतगर्दी, कुदरती आफ़त हुजे या मुल्की तामीर जी ज़िम्मेवारी, पाक फ़ौज क़ौम जी हिफ़ाज़त ऐं ख़िदमत खे मुक़दस फ़र्ज़ सम्झी अंजाम ॾिनो आहे। क़ौम सां मुहबत असांजो ईमान आहे ऐं को बि दुश्मन इन मुहबत खे शिकस्त नथो ॾेई सघे। यौम दिफ़ा जे मौक़े ते GHQ रावलपिंडी में कोठायल तक़रीब के ख़िताब दौरान आर्मी चीफ चयो त असां अॼु बि आज़ादी जी हिफ़ाज़त पंहिंजे रत सां करे रहिया आहियूं। तंहिं करे शहीदनि तोड़े ग़ाज़ियुनि जे अज़ीम कारनामनि खे यादि ऐं क़ुर्बाननि खे भेटा पेश करण लाइ हिते मौजूदु आहियूं। 62% जो फंडिंग है वो वफाक की थी और 38% सूबे की। ये कराची के अवाम का हक है। सिंध सूबे और पाकिस्तान की लीडरशिप का फर्ज है कि ये कर्ज जो कराची के ऊपर बनता है इसको उतारा जाए। इसको करने के लिए कोई सियासत नहीं है। आप एक कदम आगे बढ़ाएंगे, हम 2 कदम आगे बढ़ाएंगे, लेकिन साथ साथ इस बात को भी जरा जहन में रख लीजिए कि ये नहीं होगा कि सियासी पॉइंट स्कोरिंग हो, ये नहीं होगा कि हक़ाइक़ को मस करके बताया जाए और हम खामोश रहें। तमाम मीटिंग में मैंने पहले भी कहा है, चीफ मिनिस्टर सिंध ने बड़ी मस्बत सोच का मुजाहरा किया है और उम्मीद है कि उनकी लीडरशिप भी उनको उसी मस्बत तरीके से काम करने देगी। लेकिन ये जो आप बात कर रहे थे क्या 18वीं तरमीम आड़े आती है, बिल्कुल आड़े आती है। इसीलिए तो ये कल इतना एहतमाम करना पड़ा कराची में काम करने के लिए। मेरी और मुराद अली शाह साहब की इस बात के ऊपर भी इत्तफाक़ राय हो गया था कि ये जो तरक्याती पैकेज की हम बात कर रहे हैं, क्योंकि काम वो सुप्रीम कोर्ट के ऑर्डर की वजह से कराची का पहले शुरू हुआ था, तो सबसे पहले वो मुकम्मल कर लिया गया है। इंशाल्लाह इसी तरीके से अंदरून सिंध के लिए तरक्याती पैकेज के ऊपर भी काम किया जाएगा। कराची जी तरक्की ते सियासत न थियण घुरिजे। मनसूबे में वफ़ाक़ी सरकार 62 सैकड़ो फंडिंग करे रही आहे। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर कराची पैकेज में सिंध हुकूमत जो वधीक हिस्सो हुजण बाबति बिलावल भुट्टो ज़रदारी जे बयान ते रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त पीपल्स पार्टी हाणे खां ई बहस शुरू करे छॾियो आहे त पैकेज लाइ केरु केतिरा पैसा ॾींदो। सिंध जे वॾे वज़ीर प्लान लाइ हाकारी मोट ॾिनी। उम्मीद आहे त पीपल्स पार्टी क़यादत खेसि हाकारी अंदाज़ में किरदारु अदा करणु ॾींदी। सिंध सरकार हिकु विख वधाईंदी त वफ़ाक़ 2 विखूं अॻिते ईंदो। रियासती इदारा ऐं हुकूमतूं गॾिजी कमु न कंदियूं त कराची जी तरक़ी वारी कोशिश कामयाबु न थींदी। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान असद उमर चयो त सिंध सूधो ॿियनि सूबनि में बरसाति जे तबाहकारियुनि जो जाइज़ो वठण लाइ वज़ीर आज़म ख़ुसूसी इजलास सॾाईंदो। बरसाति मुतासिर इलाइक़नि में रिलीफ ऐं नुक़सान जे अज़ाले लाइ हिकमत अमली जोड़ी वेंदी। अरिड़ी तरमीम रंडकूं पैदा करे रही आहे, तंहिं करे कराची लाइ अलॻि सां पैकेज आणणो पियो। सिंध सरकार बल्दियाती इदारनि जो मुद्दो पूरो थियण बाद समूरे सूबे में एडमिनिस्ट्रेटर्स मुक़ररु करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। कराची में 21 ग्रेड जो ऑफिसर इफ्तिखार शालवानी एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु। कराची जे 6 DMCs में लाॻापियल DCs बि एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु। डिस्ट्रिक्ट काउंसिल कराची लाइ घंवर लग़ारी, DMC ॾखण कराची में इरशाद सोढर, ओलहर ज़िले में सलीमुल्ला ओढो, ओभर ज़िले में मोहम्मद अली शाह ऐं मलीर लाइ ADC 1 खे एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु कयो वियो। वर्क्स एंड सर्विसेज खाते तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त DMC हैदराबाद लाइ DC खे एडमिनिस्ट्रेटर लॻायो वियो आहे। सखर में शहज़ाद अफ़ज़ल एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु। कराची में दहशतगर्दनि जो राज ख़त्म थी वियो। हाणे शहर जी तरक़ी लाइ कमु कंदासीं। सुप्रीम कोर्ट खे अपील कई आहे त बहरिया टाउन जे पैसे ते सिंध जे अवाम जो हक़ आहे। उहो पैसो सिंध हुकूमत खे ॾिनो वञे त जीअं अवाम ते ख़र्च थिए। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नाज़माबाद ऐं सुरजानी टाउन में बरसाति मुतासिर इलाइक़नि जे दौरे दौरान चयो आहे त कराची में 100 सालनि खां पोइ एॾी बरसाति पई जंहिंमें अवाम जो तमामु घणो नुक़सानु थियो आहे। उमेद आहे त अवाम शहीद ज़ुल्फ़कार ऐं बेनज़ीर भुट्टो जीअं असांजो बि साथ ॾींदो। नवां घर मिलण ताईं नालनि जी सफ़ाई दौरान कंहिंजा बि घर न ठाठा वेंदा। बरसाति में जिन माण्हुनि जो नुक़सानु थियो आहे उन्हनि जो ख़्यालु रखियो वेंदो। नाज़माबाद ऐं सुरजानी टाउन में पीपल्स पार्टी कारकुननि तरफ़ां बिलावल भुट्टो ज़रदारी जी गुलनि जी वर्खा ऐं नारेबाज़ी सां जीअं वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं सूबाई वज़ीर बि बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु हुआ।
सॼे मुल्क में यौम दिफ़ा क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। इस्लामाबाद में 31 ऐं सूबाई गादी वारनि शहरनि में एकवी तोपनि जी सलामी सां यौम दिफ़ा जे सिज जी आजियां। यौम दिफ़ा जे मौक़े ते क़ाइद आज़म जे मज़ार ते गार्ड्स जी तब्दीली वारी पुरवकार तक़रीब। पाक एयरफोर्स जे कैडेट्स मज़ार ते गार्ड्स जूं ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। GHQ रावलपिंडी में यौम दिफ़ा जे हवाले सां तक़रीब दौरान आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा ख़ुसूसी मेहमान तौर शिरकत कई। आर्मी चीफ शहीदनि जी यादगार ते गुल रखिया ऐं फातिहा पढ़ी। मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि में तक़रीबन ऐं रैलीज़ दौरान मुल्की दिफ़ा लाइ पंहिंजूं जानियूं क़ुर्बान कंदड़ शहीदनि खे भेटा पेश। पाकिस्तान जी सलामती, ख़ुशहाली ऐं अमन लाइ ख़ुसूसी दुआऊं बि घुरियूं वयूं। पाकिस्तान अमन जो अलमबरदार मुल्क आहे, पर उनखे असांजी कमज़ोरी न सम्झियो वञे। वज़ीर आज़म यौम दिफ़ा जे मौक़े ते पैगाम जारी कंदे चयो आहे त 6 सेप्टेम्बर जो ॾिहाड़ो हथियारबंद फ़ौज जी जुरत, बहादुरी ऐं क़ुर्बानी जी अलामत आहे। पुरज़म क़ौम ऐं फ़ौज साबित कयो त उहे कंहिं बि क़िस्म जी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ मुकमल तौरु तयारु आहिनि। सदर आरिफ अलवी चयो आहे त पाक फ़ौज जुरत ऐं पेशेवरानी महारत सां हर महाज़ ते दुश्मन खे शिकस्त ॾिनी आहे। 1965 जे 6 सेप्टेम्बर वारी तारीख़ अॼु बि असांजे दिलनि में ज़िंदा आहे। सॼी क़ौम वतन लाइ क़ुर्बानी ॾींदड़ शहीदनि खे भेटा पेश करे रही आहे। पंजाब सूधो उतरियनि इलाइक़नि में बरसाति बाद दरियाई वाकरनि में चाढ़ जो सिलसिलो जारी। गुड्डू ऐं सखर बैराज वटि सिंधू दरिया में विचोले दर्जे जी बोट बरक़रार। कचे जा इलाइक़ा फतूपतन, रज़ागोट, कचूबंडी, अलिफ कढो ऐं शाह बेलो पाणी हेठि अची विया। गुड्डू बैराज वटि सिंधू दरिया में पाणी जो मथां वहिकिरो 4,66,700 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 4,53,453 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि सिंधू जो मथां वहिकिरो 3,97,700 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 3,73,300 क्यूसेक रिकॉर्ड। कोठड़ी बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 1,77,617 ऐं हेठां वहिकिरो 1,76,092 क्यूसेक रिकॉर्ड। दरियाई पाणी में चाढ़ बाद सखर बैराज वटि बंदि कयल समूरा कैनाल्स खोलिया विया। KPT जे चाइना टर्मिनल में कंटेनर खे बाहि लॻी वई। ज़रियनि जो चवणु आहे त KPT जे 6 फायर टेंडर्स वक़्त सर कार्रवाई करे कंटेनर खे लॻल बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। कूलिंग जो अमल जारी। टर्मिनल में कंटेनर खे 12:35 मिंटनि ते बाहि लॻी हुई। पीरकोट भरिसां गाड़ी मोरी वासी 2 नौजवान धाड़ेलनि हथां अगवा। नौजवान काशिफ महेसर ऐं फ़हीम शेख जे वारसनि तरफ़ां संदन अगवा थियण जी तस्दीक़। नौजवाननि जे वारसनि चयो आहे त काशिफ ऐं फ़हीम खे 3 ॾींहं अॻु तितर ॾियण जे बहाने बागड़जी जे कचे में घुरायो वियो, जितां खेनि अगवा कयो वियो आहे। नौजवाननि कॉल करे ॿुधायो त धाड़ेलनि खेनि अगवा करे वरितो आहे। इतला बावजूदि पिरियालो थाणे जी पुलिस नौजवाननि जी बाज़ियाबी लाइ कार्रवाई न कई। मुग़विन जे वारसनि में परेशानी जी लहर। माना हुन जी शादी छुत बि थियल आहे। हुन जूं 2 शादियूं हुयूं जंहिं मां आयो आहे। मां चयोमांसि त 3 शादी कयईं त भली वञी कर ॿिए हंधि बि, पर हली चली उहे जे ई हथ में हुई जंहिं भाउ मां आयो आहे। नवदेरो भरिसां ॻोठ बाजी गोपांग में वॾे भाउ हथां नंढो भाउ बेदर्दी सां क़तल। जवाबदार गुलाम रसूल गोपांग नंढे भाउ मेहर गोपांग खे गोलियुनि जो खाज बणाए फरार। मक़तूल जे वालिद चयो आहे त जवाबदार पुटु नंढे भाउ जे ज़ाल सां शादी करण लाइ मथस तलाक लाइ दबाव विझी रहियो हो। इनकार करण ते खेसि क़तल करे छॾियो। जवाबदार जूं अॻु ई 2 शादियूं थियल आहिनि। मक़तूल खे 2 पुटनि जो औलाद हो। मेहर गोपांग जी लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। ऐं बलूचिस्तान जे तुर्बत वारे इलाइक़े में सहाफ़ी ऐं समाजी कारकुन शाहीना शाहीन जे क़त्ल वाक़े जो केस दाख़िल। शाहीना शाहीन जे मामे जी फ़रियाद ते दाख़िल केस में संदसि मुड़ुसु महराब गचकी खे जवाबदार तौरु नामज़द कयो वियो। पुलिस चयो आहे त शुरूआती जांच मूजिबि शाहीना शाहीन खे 3 गोलियूं लॻियूं। जवाबदार क़त्ल करण बाद खेसि इस्पताल पहुचायो ऐं पाण फ़रार थी वियो।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स सां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।